सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। दोस्तों जॾहिं बि असां किन ॿिनि मोबाइलनि जी कैमरा खे कंपेयर कंदा आहियूं त उन्हनि जा सभ खां पहिरीं असां ॾिसंदा आहियूं त मेगा पिक्सल। हिन मोबाइल जी कैमरा जा घणा मेगा पिक्सल्स आहिनि ऐं हुनजी मोबाइल जी कैमरा जा केतिरा मेगा पिक्सल्स आहिनि। आख़िरकार ही मेगा पिक्सल आहे छा, जेकॾहिं तव्हां ॼाणणु चाहियो था हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा। अस्सलामु अलैकुम, आउं आहियां महबूब उमर जो। ईअं अचो त शुरूआति कयूं। दोस्तों सब खां पहिरीं त मेगा पिक्सल मतिलबु मिलियन पिक्सल्स, सही आहे। मिलियन मतिलबु 10 लख ऐं 1 मेगा पिक्सल आहे त मतिलबु 10 लख पिक्सल्स आहिनि। उहे किथे हूंदा आहिनि? तव्हांजी कैमरा में जेको लेंस वग़ैरह सभिनी शयुनि खां आख़िर में जेको कंपोनेंट लॻल हूंदो आहे उनखे जेको आहे सेंसर, उन सेंसर में नंढनि पिक्सलनि खे लॻायो वेंदो आहे, उनखे अरेंज कयो वेंदो आहे ऐं उहे नंढा पिक्सल्स हर हिकु पाण में ईअं मिलियल हूंदा आहिनि हिक ॿिए खे इंफॉर्मेशन ॾियण में। जीअं असां नंढे हूंदे स्कूल में पढ़ी आया आहियूं न त टुॿकनि जे बेशुमार मेड़ खे लकीर चइबो आहे। अहिड़ी तरह पिक्सल्स जे बेशुमार मेड़ खे न बल्कि शुमार थींदो आहे हुननि जो, छो 1 मिलियन 2 मिलियन त ॿुधायां पियो न, 1 मेगा पिक्सल 2 मेगा पिक्सल, त उन्हनि 2 करोड़ या 1 करोड़ पिक्सल्स खे मिलाए करे हिकु इमेज ठाही वेंदी आहे। मतिलबु 2 करोड़ जी मूं ॻाल्हि कई त थियनि था तक़रीबन 20 मेगा पिक्सल। अॼु जे दौर में 20 मेगा पिक्सल, 24 मेगा, 48 मेगा पिक्सल ताईं जूं मोबाइलूं आयूं आहिनि। त दोस्तों छा मोबाइल फ़ोनूं, जेकॾहिं मुंहिंजी मोबाइल जी जेकी कैमरा आहे जंहिंमें तव्हां मूंखे ॾिसी रहिया आहियो, इन जी आहे 24 मेगा पिक्सल जी रिज़ल्ट ऐं हवावी मूं वटि आहे ऑनर। इन मोबाइल जी कैमरा आहे 16 मेगा पिक्सल, पर मूंखे काफ़ी हद ताईं हवावी जी मोबाइल जी कैमरा सुठी लॻी आहे। छाजे करे? हुनजो कारण छा आहे? ऐं हा, मुंहिंजी मोबाइल जेका हींअर आहे सैमसंग A30, इन जी कैमरा ऐं सैमसंग J5 जी कैमरा में थोरो फ़र्क़ु आहे। हालांकि उहो 12 मेगा पिक्सल आहे ऐं हीअ 24 मेगा पिक्सल आहे। फ़र्क़ु कहिड़ो आहे दोस्तों? हुनजो फ़र्क़ु आहे तव्हांजी सेंसर जी साइज़ केतिरी आहे। सेंसर जी साइज़ ईअं लिखियलु हूंदी आहे 1/2.6, 1/2.3 वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। त जेतिरी नंढी साइज़ हुजे ओतिरो वधीक बहितर आहे। पर जेकॾहिं असां ॿिन्ही खे पाण में भेटियूं, मोबाइल फ़ोन ऐं DSLR खे, त DSLR जा पिक्सल साॻियां हुजनि, मोबाइल जा जेके पिक्सल्स आहिनि उहे बि साॻियां हुजनि, पर DSLR जी जेका इमेज आहे उहा तमामु ज़बरदस्त बीहंदी आहे स्मार्टफोन जे कंपेरिज़न में। छाजे करे? छो जो DSLR में जेको सेंसर लॻल आहे उन में जेके पिक्सल्स आहिनि उहे वॾा आहिनि ऐं जेको मोबाइल फ़ोन में सेंसर लॻल आहे उन में नंढड़ा पिक्सल्स आहिनि। त दोस्तों तव्हां सम्झी विया हूंदा। अञा बि तव्हांखे आसानी सां सम्झाइण जे लाइ ऐं जेकॾहिं ॿुधायां तव्हांखे, असां 1 मेगा पिक्सल खे मापींदा आहियूं 1152, 864। त उन्हनि ॿिन्ही खे जेकॾहिं तव्हां मल्टीप्लाई कंदो त उन ई टाइम ते तव्हांजा थी वेंदो तक़रीबन 10 लख जे बराबरि। ऐं 10 लख मतिलबु 1 मेगा पिक्सल। अहिड़ी तरह जेकॾहिं तव्हांखे 12 मेगा पिक्सल खपे थो त तव्हां 4000, 3000, त इहा हिननि खे जेकॾहिं तव्हां मल्टीप्लाई कंदो त थी वेंदा 1 करोड़ 20 लख। त हुनखे चइबो आहे 12 मेगा पिक्सल। पर पहिरीं ॻाल्हि हाणे तव्हांखे आउं सम्झायां थो सेंसर साइज़ जे बाबति। सेंसर साइज़ छा खे चइबो आहे? मिसाल तौरु मुंहिंजी जेका तव्हां मुंहिंजो बैकग्राउंड ॾिसी रहिया आहियो, इहो टोटल आहे 1 मेगा पिक्सल। मतिलबु त हिन में टोटल 10 लख सुरूं लॻियलूं आहिनि ऐं उन्हनि ते आउं का पेंटिंग ठाहियां थो ऐं हर हिकु सिर ते अलॻि अलॻि पेंटिंग जो हिसो पेंट थी वेंदो, सही आहे। पर जेकॾहिं इहे इन ई साॻी दीवार खे आउं मापे करे इन ई साॻी जॻह ते, इन ई साॻी दीवार ते जेकॾहिं आउं हिन में नंढड़ियूं सुरूं लॻायां ऐं हिन में 1 करोड़ सुरूं लॻायां त लॻी सघंदियूं। ऐं उन्हनि ते जेकॾहिं आउं पेंटिंग कंदुसि त हर हिकु सिर ते पेंट थी वेंदो। पर उहा मुंहिंजे ख़्याल में त क्वालिटी जेकी आहे हुन पेंटिंग जी उहा कंहिं कम जी कोन रहंदी। अहिड़ी तरह जेकॾहिं नंढड़े सेंसर में ज़्यादा मेगा पिक्सल्स आहिनि त उहा कंहिं कम जी कोन थी रहे, उहा इमेज कंहिं कम जी कोन थी रहे। जीअं मूं ॻाल्हि बि कई त J5 में जेको सेंसर लॻियल आहे, A30 में साॻियो सेंसर आहे, त मतिलबु सेंसर साॻियो आहे। सिर्फ़ु उन ई सेंसर जी जॻह में, जंहिं जॻह में 16 मेगा पिक्सल्स लॻी सघनि था, उन ई साॻी जॻह में सैमसंग 24 मेगा पिक्सल ठोके छॾिया आहिनि। त उनजो मतिलबु त असांखे इमेज क्वालिटी एॾी साफ़ु कोन ॾिसणु में ईंदी। पर एप्पल जा भले पिक्सल्स घटि हुजनि, पर एप्पल जी तस्वीर हमेशह सभिनी खां आला रहंदी आहे। उनजो कारण छा आहे? उनजो कारण आहे एप्पल जी इमेज प्रोसेसिंग। दोस्तों जॾहिं बि असां फ़ोटू कैप्चर कंदा आहियूं न, फ़ोटू
शूट कंदा आहियूं कंहिंजो, उन टाइम ते उहो जेको सेंसर आहे उन में लॻियल हर हिकु पिक्सल पंहिंजी मालूमात पाण वटि महफ़ूज़ कंदो आहे, ऐं पोइ उहे सेंसर सभु मिली करे हिकिड़ी मुकमल पिक्चर ठाहींदा आहिनि, ऐं उनखां पोइ उहा पिक्चर थींदी आहे, इमेज प्रोसेसिंग में वेंदी आहे ऐं उते ठहंदी आहे ऐं ॿाहिरि निकिरंदी आहे। उन जे करे एप्पल जो जेको इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेयर आहे उहो सभिनी खां बेस्ट आहे। इन जे करे असांखे जेका एप्पल में रिज़ल्ट मिलंदी आहे उहा कंहिं बि मोबाइल में कोन मिलंदी आहे, ऐं सैमसंग जो उनखां पोइ ॿिए नंबर ते आहे, LG जो ऐं ॿियनि मोबाइलनि जा काफ़ी थोरा अलॻि अलॻि हूंदा आहिनि। सभिनी हर मोबाइल जो पंहिंजो पंहिंजो सॉफ्टवेयर हूंदो आहे जंहिंसां इमेज प्रोसेसिंग थींदी आहे ऐं बाद में इमेज ठही करे ॿाहिरि ईंदो आहे। हा, बाक़ी हवावी ऐं हुन जे फ़ोन में थोरो उन्हनि जी जेका सेंसर जी साइज़ आहे उहा थोरी वॾी हूंदी आहे, उन जे करे असांखे जेका पिक्चर मिलंदी आहे उहा तमामु ब्राइट हूंदी आहे, उन में लाइटिंग वाइटिंग हर शइ तमामु क्लियर हूंदी आहे। ऐं जेके ॿियूं मोबाइल फ़ोन आहिनि, जेकॾहिं असां कंपेयर कयूं त हिकिड़ी मोबाइल खे ॿिए मोबाइल तां, त हिन जा 12 मेगापिक्सल आहे, हिन जो 20 मेगापिक्सल आहे, कंहिंजी रिज़ल्ट सुठी हूंदी आहे त उहा रिज़ल्ट उन जे करे सुठी कोन हूंदी आहे, उन में ॿियूं बि शयूं आहिनि, काफ़ी सारी शयूं आहिनि जिन खे ॾिसणु घुरिजे। एपर्चर आहे, उनखां अलावा लेंस कहिड़ी कंपनी जो लेंस आहे, उनखां अलावा जेको अंदरि तव्हांखे ॿुधायो सेंसर, उहो सेंसर जा 2 क़िस्म हूंदा आहिनि, हिकिड़ो आहे सीमोस, ॿियो आहे BSI। हाणे हुनखे वधीक असां डिटेल में कोन था वञूं कंहिंजो फुल फॉर्म छा आहे। बहरहाल ही हुई पार्ट 1। जेकॾहिं तव्हां हिन में पंहिंजी दिलचस्पी ॾेखारियो था त इन ई कैमरा जे बाबति आउं ॿी वीडियो ठाहींदुसि। जेकॾहिं नथा ॾेखारियो त इहे सिर्फ़ु तव्हांखे मेगा पिक्सल जे बारे में मूं ॿुधाए छॾियो। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। ख़ूब सवाल आहे कमेंट में लिखो, हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक कयो, उन्हनि सभिनी दोस्तनि सां शेयर कयो जेके ॼाण रखणु चाहिनि था, ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।